सिंध जे सिहत वारे वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो जकमाबाद में पोलियो वर्कर सां लॼ लुट जी तस्दीक करे छॾी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अज़रा फज़ल पेचो चयो त पोलियो वर्कर सां ज़्यादती जे वाक़े बाद DC, DHO ऐं SSP खे हटाए वियो आहे। पोलियो वर्कर्स जे तहफ़ुज़ यकीनी बनाइण टिन्ही अमलदारनि जी ज़िम्मेवारी हुई। ज़्यादती जो निशानो बणियल पोलियो वर्कर खे मुड़ुस घरां कढी छॾियो आहे। संदसि हयाती खे ख़तरो आहे। पोलियो वर्कर जी तहफ़ुज़ लाइ इलाइक़े में पुलिस चौकी क़ाइमु कई वई आहे। मुतासिर पोलियो वर्कर जी माली मदद बि कंदासीं। डॉक्टर अज़रा पेचो चयो त सिंध में मंकी पॉक्स जो अञा ताईं को बि केस ज़ाहिर न थियो आहे। चिकनगोनिया जा हलंदड़ साल 140 केस ज़ाहिर थिया आहिनि। सूबे में डेंगी ऐं मलेरिया जी सूरत हाल बहितर आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।